अॼु टनो बाग हुजे डॉक्टर पैरामेडिकल अमले ऐं जेको आहे लेडी हेल्थ वर्करनि पारां तेलके अस्पताल खां टनो बागो जे मेन रोड ते जेको हिते मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे असीं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन वारे सां असांखे छा था ॿुधाइनि। साईं असांजी टीमूं काफ़ी सालनि खां मुख़्तलिफ़ घरनि में वञी करे पोलियो या कतरा जेको ॿारनि खे पियारीनि थियूं, उहे जेके ॿार जेके अस्पताल नथा पुॼी सघनि रहिजी था वञनि, उन्हनि जे घरनि में वञी करे उन्हनि कतरा पियारे वञनि थियूं। मक़सदु इहो आहे की उन्हनि सां भलाई थिए, उन्हनि खां को मुफ़लिसी या अपाहिज न थियनि अॻियां वञी करे। एतिरे भलाई ऐं नेक दिली ऐं कम में एतिरी माना उन्हनि जी हिकिड़ी एतिरी मदद जे बावजूद बि उन्हनि माइयुनि सां उन्हनि नदियुनि भेनरुनि सां नाइंसाफ़ी थिए थी, जो कंहिंजे घरनि में वञनि थियूं त किथे यरगमाल थी थियनि, किथे वञनि थियूं त मर्द माण्हू उन्हनि खे चवनि था तव्हांखे भराना करे तव्हां कढियो वेंदो। तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त अहिड़े काड़नि में गर्मियुनि में हे असांजूं अधूं मायूं भेणूं तव्हां ॾिसो हिननि जे कंध में हींअर बि कूलर आहिनि, इहे वञी घरनि में माण्हुनि जे ॿारनि खे फुड़ा पीआरनि थियूं, पर हिकिड़ा टके जा माण्हू लोफर माण्हू उन्हनि खे जेको यरगमाल ठाहिनि ऐं उन्हनि सां बदतमीज़ी कनि, इहा ॻाल्हि हरगिज़ असांखे मंज़ूर कोन्हे। असां सां नाइंजाइज़ी थी आहे, असां हेल्थ वर्करूं काड़े में ज़लील थियनि, बुख मरनि उञ मरनि, मींहुं लॻो पियो उन में वञनि थियूं फील्डुनि में, फील्ड वारा उन्हनि खे सज़ाऊं था ॾियनि, त ग़लति इल्ज़ाम था आणनि, तव्हीं चोरियूं थियूं करायो, तव्हीं फुरूं थियूं करायो, तव्हां असां यरगमाल बनाए छॾियो, उन्हनि खे काड़े में सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि, उन्हनि खे उन सां बदतमीज़ी कई, उन सां ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। महिरबानी करे ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, तव्हां जूं माऊं भेणूं आहिनि उन्हनि जी इज़त करियो। थी सघे अॼु टने भाग्य पढ़ियल गढ़ियल माण्हू ने अहिड़ो कमु कयो आहे जो छोकिरियुनि खे माना इज़त जो सुवालु आहे की चोरी जा इल्ज़ाम पिया आणनि, त के कपिड़नि फाड़नि जा मसइला सुभाणे असांजूं ॿाहिराड़ियूं वञनि थियूं, सुभाणे उते बि मसइला थी सघनि था। वज़ीर आला सिंध खां या लाॻापियल इख्तियारनि खां त फौरन जेको आहे लेडी हेल्थ वर्करनि खे यरगमाल कंदड़ जेके आहिनि उन्हनि बासनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इसाक़ मेहमान, सिंध टीवी न्यूज़, टंडो बागो।